अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियो। अॼु तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर। अॼोको टॉपिक जेको आहे क्लस्टरिंग पॉलिसी आहे ऐं तंज़ीम जी नाअहली नालाइकी आहे ऐं हिननि जी जेका धड़ाबंदी आहे उन धड़ाबंदी जेको उस्ताद खे नुक़सानु ॾियारे उन ते थोरी रोशनी विझंदासीं। उस्ताद साथियो, क्लस्टरिंग पॉलिसी सरकार बज़िद आहे। वज़ीर तइलीम सरदार शाह बज़िद आहे त क्लस्टरिंग पॉलिसी आणींदो। हाणे हिते जेको आहे किरदारु तंज़ीम जे असांजे पेटलिफ प्राइमरी टीचर एसोसिएशन वारनि जो जेको किरदारु इहो हुजणु घुरिजे हा त बाबा सरदार शाह सां मीटिंग कजे हा, सेक्रेटरी तइलीम सां मीटिंग कजे हा, जेके ब्यूरोक्रेट्स इहे पॉलिसी ते कमु पिया कनि उन्हनि खे इहो ॿुधाइजे सम्झाइजे हा त बाबा जेकॾहिं तव्हां बज़िद आहियो या पॉलिसी आणियो था त बहितर आहे, ठीकु आहे, पर हुनजे अंदरि कुझु नुक़्ता हीअं हुजणु घुरिजनि। प्राइमरी साइड में 50-60 स्कूलनि जो क्लस्टर ठाहियो, इहे सेल हब ठाहियो, इंतिज़ामी लिहाज़ खां जेको आहे तव्हां प्राइमरी साइड खे अलॻि रखो, सेकेंडरी साइड खे तव्हां अलॻि रखो। हाणे इन मां नुक़सानु असां प्राइमरी साइड जो फ़ाइदो सेकेंडरी साइड वारा खणंदा। हाणे 17 अरिड़हें ग्रेड जूं सीटूं क्रिएट थींदियूं, HST खां HM प्रमोशन ज़्यादा थींदा ऐं HST खां SS प्रमोशन थींदा, उहे वरी इन्हनि सीटनि ते क़ाबिज़ थींदा। छो त ब्यूरोक्रेसी जे अंदरि जेको आहे हुननि जो वॾो ज़्यादा रेशो आहे SS जो। HST खां HM जेके थियनि था उहे वरी डिप्टी डायरेक्टर्स इवन जेको डिप्टी सेक्रेटरी ताईं वञी पहुचनि था, उते त हुननि जो जेकी ज़हनियत जेका आहे न उहा इन शइ ते हुननि जूं सीटूं वधनि, हुननि जो ग्रुप वधे, हू पाण खे फ़ाइदो ॾियारे। 17 ग्रेड जूं सीटूं बि हू खणनि, 18 ग्रेड जूं सीटूं हू खणनि, 19 ग्रेड जूं हू जेका पॉलिसी सरदार शाह जेको आहे न असांजो वज़ीर तइलीम माज़रत कयां त आऊं त हुनखे ॾाहो कोन सम्झंदो आहियां, हुनखे दरवेश सम्झंदो आहियां। कननि जो कचो ऐं बसि जेको दॿ ॾियो थिए हुनखे बाबा प्राइमरी साइड हिकिड़ी अलॻि सेक्शन आहे, प्राइमरी जो तौर तरीक़ो अलॻि आहे, हलाइण जो तरीक़ो अलॻि आहे, सेकेंडरी जो तरीक़ो अलॻि आहे, हुनजो ॿारु वॾो आहे, हिन जो ॿारु नंढो आहे, इंतिज़ामी लिहाज़ खां बि हिन जी जेको ढांचो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। पर हाणे इहे सॼा कम जेके तंज़ीम जा अॻुवाणनि जा आहिनि। असांजो जेको गुलाम रसूल महर साहब असांजो 5 सालनि खां वठी क़ाबिज़ आहे सीट सां मथां चिंबड़ियो पियो आहे जेको, साईं तूं मञ त सही, तूं नाअहल आहीं बाबा, तूं नाअहले मंझी खे छॾ, तूं नथो कमु कराए सघीं न, छो चुपड़े वेठो आहीं, अञा जजो बेइज़तो पियो थी। अचूं था तव्हांजी धड़ाबंदी तव्हांजे झेड़नि जे करे नुक़सानु असां प्राइमरी उस्ताद जो थिए पियो। सर्विस 16-17 ग्रेड जे ख़्वाब त ॾेखारियो त हींअर बजट में इहे सभु सीटूं अचण वारियूं आहिनि, क्लस्टरिंग हब पॉलिसी लागू थियण वारी आहे। सेकेंडरी खे अशरफ ख़ासकली साहब इस्तेमालु करे वियो, सी जे प्लेटफॉर्म खे इस्तेमालु करे SS जा जेके 2 प्रमोशन आहे उहे उन जेको 30+ कराए वियो आहे, जेको आहे HST HM प्रमोशन जेका कराए पिए थो, बसि परदा हुन पंहिंजी तंज़ीम खे फ़ाइदो ॾिनो आहे। ऐं इन हिसाब सां ख़ुशि आहिनि, वरी बि उस्तादनि जो फ़ाइदो थिए थो, उस्तादनि जो फ़ाइदो ॾियारियो, पर ओवरऑल वॾनि माना लखे मुलाज़िमनि खे हुन धक हणी रुगो जस्ट हिकु नंढड़ा फ़ाइदा वठी वियो, पंहिंजे लाइ वठी वियो, पंहिंजा फ़ाइलूं कढाए वियो। असांजे नालाइकनि खे ख़बर ई कोन पई। बाबा तव्हां घटि में घटि पंहिंजो केस ते विड़ो, सेक्रेटरी सां मिलो त सही, क्लस्टरिंग पॉलिसी ते ॻाल्हायो त सही। बाबा प्राइमरी साइड अलॻि आहे, तव्हां क्लस्टरिंग पॉलिसी बज़िद आयो लागू करियो था त प्राइमरी खे प्राइमरी अलॻि रखो। तव्हां क्लस्टर स्कूल जाम सारा ठाहियो, नंढा नंढा जेके सेल हब ठाहे हिकिड़े हेड स्कूल प्राइमरी जे में हणो। तव्हां 17 ग्रेड जो उस्ताद जेको आहे 16-17 जो असांजे प्राइमरी में खणी अचो न, असांजो सर्विस स्ट्रक्चर आणियो, असां इन बजट बुक अचण वारी अचे हिन में असां ही शइ खणी अचो, छो त हिन जो तौर तरीक़ो सॼो अलॻि आहे। हाणे इहा चीज़ सम्झाईंदो केरु, हुते पढ़ियो लिखियो माण्हू, असांजो पढ़ियो लिखियो माण्हू हिकिड़ो ई ऐं सम्झा थो साईं इंतज़ार साहिबु हुयो, पर साईं इंतज़ार साहिब खे लालच खाई हुई अंदरि, ऐं साईं जेको आहे न थोरी तनक़ीद बर्दाश्त ॿुधण खां पोइ दिलि बर्दाश्त थी थो वञे। हिकिड़ा माण्हू आहिनि तनक़ीद ॿुधण खां पोइ बूस्टअप थींदा आहिनि, जागी पवंदा आहिनि, यार मुंहिंजे मथां तनक़ीद ऐं करे ॾेखारियां, पर हुन में जेको थोरो केरु चवंदो तूं माना हसास तबियत जो माण्हू तनक़ीद में सफ़ा डल थी वेंदो, भाउ मूंखे त अचनि हाणे आउं कोन कंदुसि। अहिड़े हिसाब सां महर साहिब त अना परस्त माण्हू आहे, मिठियूं ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं कंदो, मोह ते वेंदो, मुतमइन करण जी वॾी कोशिशि कंदो। बाबा तूं मञ, तूं बाबा फेल थी वएं, हाणे भला छॾ, ॿिन्ही खे कमु करण ॾे, हुनखे अच त असीं वरी हुननि जी ॾाढ़ियुनि में हथ विझूं न, असां हुननि खां पुछा कयूं। नुक़सानु असां प्राइमरी उस्ताद जो थिए पियो। तव्हां सीनियर्स जेके आहिनि बाक़ी 5 साल 4 साल 5 साल 4 साल तव्हां वञण वारा आहियो, तव्हांखे सरकार कोन ॾींदी, वधि में वधि फ़ाइदो अचे सर्विस जो त माना 16 में वेंदा 17 में वेंदा, उहे बि जेके तइलीमी शर्त लागू उहे ईंदा जंहिंजी BEd हूंदी, इन हिसाब सां जेको, पर इहे बि ख़याली ॻाल्हियूं जेके इंतज़ार सां ॿुधियूं, सरकार जी तरफ़ वरी का ॻाल्हि कोन्हे का। हासिल मक़सदु असां अचूं था वरी मसइले जे हल ते। मसइले जो हल इहो आहे त वरी मीटिंग्स थियणु घुरिजनि सेक्रेटरी सां, ऐं केरु करे। तव्हां इलेक्शन पिया करियो, हेॾां उस्ताद फतके पियो, मथां बजट अचण वारी आहे, 3-4 महीना इहे ई आहिनि, इन में प्रैक्टिस थींदी तॾहिं कमु थींदो। तव्हां 5 साल क़ाबिज़ थी विया, 2 साल ॿिया बि तव्हां इलेक्शन कोट कुॾी ईअं ॿिया ज़यान करे छॾींदा।
बाबा उस्ताद जो नुक़सान पियो थिए प्राइमरी साइड खे टेक ओवर करे पियो सेकेंडरी साइड वारा तव्हांजो अशरफ ख़ासि अली साहब जेको आहे माना नमूने समूने करे जेको आहे ही अशरफ ख़ासि अली चलो ॾोह न बि हुजे त पर SS ग्रुप जेको आहे उते गवाज़ जेको ग्रुप आहे ॿिया जेके मथे जेका अफ़सर वेठा आहिनि जेके पॉलिसी मेकर ठाहिनि था हुननि जी सोच इहा आहे त 17 ग्रेड जूं 18 ग्रेड सीटूं अञा क्रिएट थियनि प्राइमरी साइड हुजे कहिड़ी बि साइड असांजा माण्हू प्रमोट थी ज़्यादा ईंदा असां पाण हिन पासे गेड़ी वेंदासीं असांजे प्राइमरी साइड वारा निंड में सुता पिया आहिनि पंहिंजी हेड़नि में गरक लॻा पिया आहिनि तो दोस्तों हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो थोरो जेको क्रिटिसिज़म कयो ऐं थोरी हिन जी कन मरोड़ करियो चापलूसी चमचागिरी छॾियो जेके ज़िले जा सदर साहिबान आहिनि उहे मर्कज़ जा पंहिंजे भली कहिड़े बि ग्रुप सां हुजनि उन्हनि खे ही ॻाल्हियूं ॿुधायो तव्हां बाबा छा ही मसइला आहिनि ही मामला आहिनि तव्हां मथे ॻाल्हायो त सही वफ़ादी शिकिल में सेक्रेटरी सां मिलो त सही जेके असांजे कहिड़े बि ग्रुप जा जेके मिसाल जे तौर ते सठे साहब जा या सिकंदर जतोई साहब जा बि जेके हामी ज़िला आहिनि सुदूर साहिबान जेके आहिनि उहे बि वरी हुननि जी चमचागिरी में लॻा पिया आहिनि महर साहब जा जेके सदर साहब आहिनि बाबा तव्हां मशीनरी जेके आहिनि न ज़िले जा सदर ऐं तेलकनि जा सदर तव्हां आहियो तव्हां जेकॾहिं बूस्टअप कंदा ऐं तव्हां ॻाल्हाईंदा हिननि सां न तॾहिं ऐं तव्हां हर को सोशल मीडिया ते ॻाल्हायो लिखो बाबा इज़हार जमहूरियत आहे इज़हार जी आज़ादी आहे कन मरोड़ करियो इदारनि में असीं कोन आहियूं असां जहिड़ो इदारनि में हुजे असां सभिनी खे बूस्टअप करियूं बदकिस्मती इहा ई आहे असीं सम्झूं त सभु कुझु था पर असांजी ॻाल्हि खे चवंदा चरियो आहे इहो दानेश्वर थियण जी कोशिशि करे त बाबा मुंहिंजी 18 साल सर्विस थी ईअं रड़ियूं कंदे कंदे बाक़ी चंद सर्विस बि वेंदी गुज़री 2001 खां वठी जेके असीं बाद वारा आहियूं तव्हां असांजे लाइ वॾो नुक़सानु कयो पर ईंदड़ जेके बच्चा नवां आया आहिनि इन्हनि जो मुस्तक़बिल तबाह न करियो ही वॾी खेप आई आहे लखे आहिनि ही वीचारा कोरा काग़ज़ आहिनि हिननि जूं पघारूं कोन थियल आहिनि हिननि खे ख़बर कोन्हे को त पघारूं कीअं करायूं हू जेको जीअं घणियूं ॻाल्हियूं इन ते नेक्स्ट टॉपिक ते जेको इन ते डिस्कस कंदासीं सो दोस्तो क्लस्टरिंग पॉलिसी ते जेको मूं डिस्कस कयो आहे तव्हां जेको मर्कज़ी पंहिंजे अॻवाननि जी छिका कयो ऐं इहे ॻाल्हियूं उन्हनि सां शेयर कयो असांजे उस्ताद जो नुक़सानु पियो थिए बजट जेका अचे पई बजट बुक में इहे शयूं जेके खॼी वयूं त पोइ तव्हांखे वरी वापसि वराइण में ॾाढो ॾुखियो थींदो सर्विस स्ट्रक्चर जेका तव्हां ॻाल्हि करियो था बजट बुक मुंहिंजी को नालो निशान कोन्हे हिकिड़ी अफ़वाह आहिनि 16-17 ग्रेड प्राइमरी साइड जे लाइ एक्चुअल रियलिटी इहा आहे त क्लस्टरिंग पॉलिसी जेका अचे पई उन में टेक ओवर हुन सेकेंडरी वारनि करे छॾियो आहे हाणे इहे जेके सीटूं थींदियूं त HST खां HM हुननि जूं सीटूं वधंदियूं HST खां SS हू वधंदा SS थी करे वरी इन्हनि सीटनि ते इंतिज़ामी सीटनि ते हू अची वेंदा ही जेके असांजे प्राइमरी साइड स्कूल बि हुननि वटि हलिया वेंदा असां रुॻो ताड़ियूं वॼाईंदा रहिजी ईंदासीं हिक ॿिए जे जुंडा पटंदा रहिजी वेंदासीं सो जेके तेलकनि जा सदर आहिनि ज़िले जा सदर साहिबानी घटि में घटि पंहिंजे अॻवाननि सां ॻाल्हाइनि धंधो सभु कनि पिया केरु कोन थो करे असांखे ख़बर आहे को बि जेको सो केस रिटायरमेंट जो मुफ़्त में कोन थो थिए तक़रीबन 90% सभु कमायो था तव्हां जेको आहे GP फंड ते पैसा वठो था तव्हां जेको आहे हिकिड़ी फाइल ॿिए वञे थी जेके STR में जेके नाला चढ़ायो था हर धंधो कर हर ज़िले जो अॻवान तक़रीबन धंधो करे थो पर कुझु रोज़ी हिलाल कयो तंज़ीम खे मरण न ॾियो तंज़ीम खे ज़िंदा कयो मर्कज़ी अॻवान खां पुछा कयो इहे जेके जहिड़ा जेके थींदा रहंदा पर इहे सोणा इदारनि जे अंदरि आहिनि ऐं इदारनि खे हथ सां तव्हां तबाह करे 5 साल तव्हां इदारे खे तबाह कयो कुझु कमु करणु 10 साल इंतज़ार साहब खाई वियो तबाह करे वियो महर साहब 5 साल खाई वियो इल्ज़ाम जिन्हनि जे मथां हणनि था उन्हनि खे बि करणु कोन था ॾियनि पाण बि कोन था कनि ख़ैर उहो हुजनि हा त असीं हुननि खे चऊं हा पर सीटनि ते त बाज़ारि खटियल त तव्हां आहियो न तव्हां एतिरा कमज़ोर आहियो जो तव्हांखे ब्लैकमेल करे 10 साल विञाए छॾिया ब्लैकमेल करे 5 साल हुन में छॾिया बाबा क़ाबिज़ त तूं सीट ते वेठल न मुंहिंजा राणा कावड़ छो थो करीं असल हक़ीक़त इहा अथई ख़ैर दोस्तो वीडियो ॾाढी वॾी थी वई 8 मिंटनि जी थी आहे ऐं माज़रत ऐं मुंहिंजे उस्तादनि जी गुज़ारिश आहे त मुंहिंजे मैसेज खे ॿुधिजो ज़रूरु ऐं शेयर कजो ऐं कमेंट्स कजो तव्हांजा कमेंट जेके आहिनि आउं वरी पढ़ंदो आहियां वरी उन ते वरी ॿियो प्रोग्राम करण जी सोचींदो आहियां त वरी मूंखे छा करणु घुरिजे कीअं चवां बग़ैर तयारी जे बसि डायरेक्ट अची वेही त तव्हां सां ई डिस्कस कंदो आहियां मुंहिंजो हीउ पैगाम हर उस्ताद ते पहुचणु थो घुरिजे जेको ज़ुल्म थिए पियो प्राइमरी साइड सां